लाड़ जे सुखदासी सारन जी खुशबू जड़ो भलोड़ दोस्त भुगड़ा मेमण खां सागर सुल्तान अहमद दांदल खुफत तहरीर जी चूंड करे थो। सिंधड़ी तो में सा सभिन जो दिलबर जानी मेराण ओ मेराण, मेराण ओ मेराण ॿुधी कोन थो छा एतिरनि सॾन हूंदे बि ॼण ॿोड़ो हुजे। सिंधुअ जे सॾन ते छिरकी मेराण मूं वराए ॾिठो मेराण लॻे थो तूं हाणे मखरूर थी वियो आहीं। एतिरा सॾड़ा कंदी आहियां पर तूं जवाब ई नाहीं ॾींदो। आख़िर छाजे करे तो बि हाणे उहो रस्तो इख़्तियार कयो आहे छा जेको मुंहिंजे तुंहिंजे नाफ़रमान औलाद इख़्तियार कयो हो। अॼु सिंधु जे सवालनि में वॾो दर्द हो पर मेराण पोइ बि जवाबु ॾेई न सघियो ऐं ख़ामोश रहियो। सिंधु संदसि ख़ामोशी ॾिसी वरी ॻाल्हाइण लॻी। मेराण तोखे छा थियो आहे? कुझु त ॻाल्हाए, तुंहिंजी ख़ामोशी आख़िर कहिड़े ॻाल्हि जी गंढ में ॿधल आहे? एॾी छिकतान ॾिसी नेठि मेराण ख़ामोशी जे आलम खे टोड़ींदे चयो, सिंधु तोखे त ख़बर आहे त आऊं विकिजी चुको आहियां ऐं विकिरो थियल शइ पराई थी वेंदी आहे। सिंध मूंखे इहा बि ख़बर आहे त तुंहिंजी नाफ़रमान औलाद जे करे तूं सदन खां सदमा काटींदी पई अची। तुंहिंजे लाड़ जे लब ते मुर्क विञाइजी चुकी आहे। तुंहिंजे अंदर में थर जे वारी जा सुकल मिटी पई उॾामे। तुंहिंजो हिलाली हिकु पुटु हुजे जेको हिमायत करे थो। तुंहिंजो हिकु हिलाली पुट जी हिमायत करे थो। तुंहिंजे हक़नि लाइ त तुंहिंजा नाफ़रमान ॿ पुट तंहिंखे देशी ॾिसी मौत जी सुती प्यारे सुम्हारे था छॾनि। आऊं हर कुझु ॾिसंदो आहियां, ॾिसां थो उहे मंज़र जिते मासूम बचड़ा पाणीअ जो गुगियूं भरे घेरींदा वञनि था। ॾिसां थो उहे मंज़र जिते मिसकीन अबाला माण्हू वॾनि फीसनि खे मोहन ॾियण लाइ इस्पतालनि खां पंहिंजा जिगरी रिश्ता वापसि घर खणी वञनि था। ॾिसां थो उहे मंज़र जिते नाहक नारी कारण जे इल्ज़ाम में मारी वञे थी। ॾिसां थो उहे मंज़र जिते नंढड़े मासूम बचड़े खे बगड़नि अॻियां हौस परस्ती जो निशानू थियल ॾिसां थो। ॾिसां थो उहे मंज़र जिते ब्लैकमेल करे कंहिंजी भेण धीउ खे फासाए पैसो वरितो थो वञे। ॾिसां थो उहे मंज़र जिते गुरबत ख़ातिर ख़ुदकशियूं थियनि थियूं। ॾिसां थो उहे मंज़र जिते ग़रीब उन बुख बदहाली लाइ रोडनि ते निकिरी अचनि था। उते चूंडियल नेता सिर्फ़ पॉलिसी लाइ कुझु क़दम साण गॾिजी शरफ़ हासिल कनि था। अहिड़ा मंज़र सभु ॾिसी दिलि चवंदी आहे त 1999 वारो तूफ़ान बणिजी सभु शइ ख़तमु करे छॾियां या 2010 वारी महाॿोॾ वांगुरु सभु ॿोड़े ऐं लोड़े छॾियां। पर मां ख़ुदि विकिजी चुको आहियां वॾनि डेमनि में। ईअं चई मेराण मुंहुं फेरे छॾे थो ऐं सिंधु सुॾकी वापसि वरे थी।